ओम शांति। अॼु जी मुंहिंजी तारीख़ 19/12/2025। मीठा मीठा बाप दादा चवनि था मीठे मीठे ॿार हाणे घर हलणो आहे, हिन करे देही अभिमानी ठहो। हिकु बाप खे यादि करो त अंत मते सुगति थी वेंदी। कृष्णा वंडरफुल बाप तव्हांखे कहिड़ो हिकु वंडरफुल राज ॿुधाईंदे। उतरा बाबा चवंदा आहिनि ॿार ई अनादि अविनाशी ड्रामो ठहियलु आहे, हिन में हर हिक जो पार्ट नूंदल आहे, कुझु बि थींदो आहे नथिंग न्यू। बाबा चवंदा आहिनि ॿार हिन में मुंहिंजी बि कोई बड़ाई न आहे, मां बि ड्रामा जे बंधन में बंधल आहियां। बाप इहे वंडरफुल राज ॿुधाए करे जीअं पंहिंजे पार्ट खे बि महत्व न ॾींदा आहिनि। गीता आख़िर उहा आॾीअ आयो अॼु। ओम शांति। मिठी मिठी रूहानी ॿार इहे गीत ॻाइनि था। ॿार सम्झंदा आहिनि कि कल्प पोइ वरी खां असांखे धनवान हेल्दी ऐं वेल्दी ठाहिणु, पवित्रता सुख शांति जो वरसो ॾियणु बाबा आया आहिनि। ब्राह्मण माण्हू बि आशीर्वाद ॾींदा आहिनि कि आयुष्मान भव, धनवान भव, पुत्रवान भव। तव्हां ॿारनि खे त वरसो मिले थो, आशीर्वाद जी कोई ॻाल्हि कोन्हे। ॿार पढ़नि था, ॼाणंदा आहिनि 5000 वर्ष पहिरियों बि असांखे बाबा अची करे मनुष्य खां देवता, नर खां श्री नारायण ठाहिण जी शिक्षा ॾिनी हुई। ॿार जो पढ़ंदा आहिनि उहे ॼाणंदा आहिनि असां छा पढ़ूं था, पढ़ाइण वारो केरु आहे। उन में बि नंबरवार पुरुषार्थ अनुसार ॼाणंदा आहिनि कि असां छा पढ़ूं था ऐं पढ़ाइण वारो केरु आहे। हीअ त चवंदा ई आहियो कि असां ॿारनि खे मालूम आहे हीअ राजधानी स्थापना थिए थी, व DT किंगडम स्थापना थिए थो। आदि सनातन देवी देवता धर्म जी स्थापना थिए थी न। पहिरियों शूद्र हुया, पोइ ब्राह्मण ठहिया, पोइ देवता ठहिणो आहे। दुनिया में कंहिंखे इहो पतो न आहे कि हाणे असां शूद्र वर्ण जा आहियूं। तव्हां ॿार सम्झंदा आहियो, इहे त सत्य ॻाल्हि आहे, है न। दुनिया में कंहिंखे पतो न आहे कि हाणे असां शूद्र वर्ण जा आहियूं। तव्हां ॿार सम्झंदा आहियो, हीअ सत्य ॻाल्हि आहे। बाबा सत्य ॿुधाए करे सचखंड जी स्थापना कंदा आहिनि। सतयुग में आहे कूड़, पाप आदि कुझु हूंदो न आहे। कलयुग में आहिनि ही अजामिल पाप आत्मायूं हूंदियूं आहिनि। इहे समय बिल्कुलु रौरव नर्क जो आहे न। दिन प्रतिदिन रौरव नर्क ॾेखारे में ॾींदो आहे। मनुष्य अहिड़ा कर्तव्य कंदा रहंदा आहिनि जो सम्झंदा आहिनि बिल्कुलु ई तमो प्रधान दुनिया ठहींदी वञे थी, है न। इन में बि काम आहे, शत्रु आहे। कोई मुश्किल पवित्र शुद्ध रही सघंदो आहे। अॻियां जंगम मतिलबु फ़क़ीर माण्हू चवंदा हुया अहिड़ो कलयुग ईंदो जो 12-13 वर्ष जी कुमारी ॿार पैदा कंदी, है न। उहो त थी वियो आहे न। अॼुकल्ह त 9 साल जी छोरी बि माउ ठही हुई। अॼु ज़मानो अहिड़ो अची वियो आहे। छो जी तमो प्रधानता आहे। टीवियुनि में ॿार टीवी ॾिसनि था, नंढा नंढा ॿार टीवी ॾिसंदा त उहो वृत्ति ख़राबु थींदी। वॾा बि नंढनि सां गॾु टीवी ॾिसंदा आहिनि, अहिड़ा सीन्स ॾिसंदा आहिनि त वृत्ति ख़राबु थी वेंदी आहे। पोइ पतो थोरी लॻंदो आहे ॿारु आहे या वॾो आहे, माउ आहे, भेण आहे, धीउ आहे, कुझु सम्झ में न ईंदो आहे। जॾहिं कामा शत्रु वार कंदो आहे त इंसान खे बि लॻंदो मुंहिंजी धीउ ई त आहे, छाहे जो। मतिलबु एतिरो इंसान जी बुद्धि ख़राबु थी वई आहे। हुनखे लॻंदो धीउ ई त आहे, अहिड़ा कपिड़ा ई त पाता आहिनि, छाहे जो। हाणे उहो समय आहे न। कुमार कुमारियूं आदि सभु गंद कंदा रहंदा आहिनि। जॾहिं बिल्कुलु ई तमो प्रधान थी वेंदा आहिनि तॾहिं बाप चवंदा आहिनि मां ईंदो आहे। मुंहिंजो बि ड्रामा में पार्ट आहे, मां बि ड्रामा जे बंधन में बंधल आहियां न। तव्हां ॿारनि जे लाइ कोई नई ॻाल्हि न आहे। बाप सम्झाईंदा ई आहिनि, चकर लॻायो नाटक पूरो थींदो आहे। हाणे बाप खे यादि करो त तमो प्रधान हाणे बाप खे यादि करो त जो तमो प्रधान ठहिया आहियो त सतो प्रधान ठही वेंदो। सतो प्रधान दुनिया जा मालिक ठही वेंदो। केतिरो साधारण रीति सां बाबा सम्झाईंदा आहिनि। बाप कोई पंहिंजे पाठ खे एतिरो महत्व न ॾींदा आहिनि
ये जो मुंहिंजो पार्ट आहे नई ॻाल्हि न आहे। हर 5000 वर्ष पोइ मूंखे अचिणो पवंदो आहे। ड्रामा में मां बंदायमान आहे। अची करे तव्हां ॿारनि खे ॾाढी सहज यादि जी यात्रा ॿुधाईंदो आहे। ॾिसो इहो समय आहे जॾहिं शिव बाप सर्व संबंधनि सां असां सां संबंध निभाए सघंदा आहिनि। जीअं ॾिसो दुनिया में तव्हां कीअं आत्मा सां कहिड़ो कहिड़ो संबंध निभायो हूंदो, त हिन समय भॻवान सां त सर्व संबंध निभाइण जो समय थो हले, है न। भल करे हुन चक्कर में कोई आत्मा तव्हांजो पीउ ठही हूंदी त वरी ॿिए जन्म में बि कॾहिं ठही सघंदी आहे, है न। लेकिन हिते प्रैक्टिकल में शिव बाप असांजो पीउ हिन जन्म में ई ठही सघंदो आहे। बाक़ी भक्ति मार्ग में बि माण्हू चईंदा आहिनि त माता पिता, लेकिन ईअं कोई मञी करे हलंदो आहे न हलंदो आहे। ईअं त भक्ति मार्ग में बि चईंदा आहिनि त इहो समय कहिड़ो हले थो, शिव बाबा सां गॾु, शिव सां गॾु सभु संबंध निभाइण जो समय थो हले प्रैक्टिकल में, न। जीअं हुते कंहिंजो पीउ मरंदो आहे त चईंदा आहिनि न पीउ मरी वियो, चईंदा आहिनि न ठीकु आहे पीउ हुयो त हली वियो हाणे हुनजो पार्ट हुयो। त हाणे बि शिव बाबा सां असां पाठ वधायूं था, शिव बाबा सां सर्व संबंधनि जो पाठ वधायूं था। जॾहिं पाठ पूरो थी वेंदो त थी वेंदो। जॾहिं धीअदारनि खे सम्झाईंदा आहियो त हिते शिव बाबा जो बि हाणे पाठ आहे त सर्व संबंध शिव बाबा सां निभायो। बाबा चवनि था मां ड्रामा में बंधायमान आहे। अची करे तव्हां ॿारनि खे ॾाढी सहज यादि जी यात्रा ॿुधाईंदो आहे। अंत मते सुगति उहो हिन समय जे लाइ ई चइबो आहे। हाणे अंतकाल आहे न, बाबा युक्ति ॿुधाईंदा आहिनि मामिकम यादि करो त सतो प्रधान थी वेंदो। ॿार बि सम्झंदा आहिनि असां नई दुनिया जा मालिक ठहींदा आहियूं। बाबा घड़ी घड़ी चईंदा आहिनि नथिंग न्यू। हिकु जिन जी कहानी ॿुधाईंदा आहिनि न, उन्हनि चयो कमु ॾियो त चईं उनखे कि सीढ़ी उतरो चढ़ो। बाबा बि चईंदा आहिनि इहे खेल बि उतरण ऐं चढ़ण जो आहे। पतित खां पावन, पावन खां पतित ठहिणो आहे। इहा कोई डिफ़िकल्ट ॻाल्हि न आहे ॾाढी सहज। परंतु युद्ध कहिड़ी आहे इहे न सम्झण जे कारण शास्त्रनि में लड़ाई जी ॻाल्हि लिखी छॾी आहे, है न। इहे न सम्झंदा आहिनि कि युद्ध कहिड़ी आहे। इहे न सम्झण जे कारण शास्त्रनि में लड़ाई जी ॻाल्हि लिखी छॾी आहे। वास्तव में माया रावण ते जीत पाइण त ॾाढी वॾी लड़ाई आहे। वास्तव में माया रावण ते जीत पाइण त ॾाढी वॾी लड़ाई आहे। ॿार ॾिसंदा आहिनि असां घड़ी घड़ी बाप खे यादि कंदा आहियूं, पोइ यादि टुटी वेंदी आहे। माया दीवो बुझाए ॾींदी आहे। ईअं इन ते गुलाब कावली जी बि कहानी आहे। ॿार जीत पाईंदा आहिनि, ॾाढा सुठा हलंदा आहिनि, पोइ माया अची करे उन्हनि जो दीयो बुझाए ॾींदी आहे। त हिते बि माया सां युद्ध हूंदी आहे, ॾाढी ख़बरदार थी करे हलणु खपे। ॿार बि चईंदा आहिनि बाबा माया जा तूफ़ान ॾाढा ईंदा आहिनि। तूफ़ान बि अनेक प्रकार जे ॿारनि वटि ईंदा आहिनि। कि कॾहिं कॾहिं त अहिड़ो तूफ़ान ज़ोर सां ईंदो आहे जो 8-10 वर्ष जा पुराणा सुठा झाड़ बि किरी पवंदा आहिनि। ॿार ॼाणंदा आहिनि, वर्णन बि कंदा आहिनि। सुठे माला जा दाणा बि आहिनि। अॼु आहे ई न, इहे बि मिसाल आहे न। गज खे ग्राह खाधई। इहे माया जो तूफ़ान आहे। बाबा चईंदा आहिनि इन 5 विकारनि सां संभाल रखंदा रहो। यादि में रहंदा त मज़बूत थींदा वेंदव। देही अभिमानी ठहो। ये शिक्षा बाबा हिकु बार ई बाप द्वारा मिलंदी आहे। ईअं कॾहिं ॿियो कोई चईंदो न कि तव्हां आत्म अभिमानी ठहो। सत्युग में बि हीअं न चईंदा। नाम रूप देश काल सभु यादि रहंदो ई आहे। सत्युग में हिन समय तव्हांखे सम्झाईंदा आहिनि कि हाणे वापसि घर हलणो आहे। तव्हां पहिरियों सतो प्रधान हुयो, सतो रजो तमो में तव्हां पूरा 84 जन्म वरिता हुया। उन में बि नंबर 1 इहे ब्रह्मा आहे। ॿियनि जा 83 जन्म बि थी सघंदा आहिनि। इन्हनि जे लाइ पूरा 84 जन्म चईंदासीं। पूरा 84 जन्म एक्यूरेट 5000 साल हिकु खां, मतिलबु जॾहिं खां सत्युग जी सेकेंड शुरू थींदो तॾहिं खां, है न। त ॿियनि जा बि 84 जन्म थी सघंदा आहिनि,
लेकिन ब्रह्मा बाबा जा 84 जन्म प्लस पूरा 5000 साल। ये पहिरियों पहिरियों श्री नारायण हुयो। ये पहिरियों पहिरियों श्री नारायण हुयो। इन जे लाइ चईंदासीं गोया सभिनि जे लाइ सम्झी वेंदा आहिनि। ॾाढे जन्मनि जे अंत में ज्ञान वठी करे पोइ उहे नारायण ठहींदा आहिनि। झाड़ में बि लिखायो आहे न, झाड़ में बि लिखायो आहे, हिते बि नारायण ऐं पोइ पिछाड़ी में ब्रह्मा बीठो आहे। हेठि राजयोग सिखनि था न। प्रजापिता खे कॾहिं परम पिता न चईंदासीं। परम पिता हिक खे ई चइबो आहे। प्रजापिता पोइ इन्हनि खे चइबो आहे। प्रजापिता पोइ इन्हनि खे चइबो आहे। इहे देहदारी आहे, उहो विदेही विचित्र आहे। लौकिक बाप खे पिता चईंदासीं, इन्हनि खे प्रजापिता चईंदासीं। उहो परम पिता त परम धाम में रहंदा आहिनि। प्रजापिता ब्रह्मा परम धाम में न थींदासीं। इहे त हिते साकारी दुनिया में थी वियो न। सूक्ष्म वतन में बि न आहे प्रजापिता। प्रजा त स्थूल वतन में हूंदी आहे न। प्रजापिता खे भॻवान न चईंदासीं। भॻवान खे कोई शरीर जो नाम न आहे। मनुष्य तन जिते नाम पईंदा आहिनि। मनुष्य तन हा जिते नाम पईंदा आहिनि, उन्हनि सां बश्य बाबति न्यारा आहिनि। आत्मायूं हुते रहंदियूं आहिनि त स्थूल नाम रूप सां न्यारी थी वई न। परंतु आत्मा त आहे न। साधु संत आदि सिर्फ़ु घर बार छॾंदा आहिनि, बाक़ी दुनिया जे विकारनि जो त अनुभव हूंदो आहे न। नंढे ॿारनि खे कुझु बि अनुभव न रहंदो आहे। हिन करे उन्हनि खे महात्मा चईंदासीं। 5 विकारनि जो उन्हनि खे पतो ई न रहंदो आहे। हिन करे नंढे ॿारनि खे पवित्र चइबो आहे। हिन समय कोई पवित्र आत्मा न थी सघंदी आहे। नंढे खां वॾो थींदो पोइ पतित चईंदासीं न। बाबा सम्झाईंदा आहिनि सभिनि जो अलॻि अलॻि पार्ट हिन ड्रामा में नूंदा है न। सभिनि जो अलॻि अलॻि पार्ट हिन ड्रामा में नूंदा। हिन चक्कर में केतिरा शरीर वठंदा आहिनि, केतिरा कर्म कंदा आहिनि। हिन चक्कर में केतिरा शरीर वठंदा आहिनि, केतिरा कर्म कंदा आहिनि, जो सभु पोइ रिपीट थियणो ई आहे। ॾिसो हाणे बाबा सां गॾु असांजो पाठ त उहो पोइ 5000 साल पोइ रिपीट थींदो। पहिरियों पहिरियों आत्मा खे पहचानणो आहे। एतिरी नंढी आत्मा में 84 जन्मनि जो अविनाशी पाठ भरियलु आहे न। इहा आहे सभिनि खां वॾी वंडरफुल ॻाल्हि। आत्मा बि अविनाशी, ड्रामा बि अविनाशी ठहियलु आहे न। ईअं कॾहिं चईंदासीं, ईअं न चईंदासीं कि कॾहिं खां शुरू थियो है न। इहा अनादि पाठ भरियल ई आहे। कुदरती आहे न। आत्मा कीअं आहे, इहे ड्रामो कीअं ठहियलु आहे, इन में कुझु बि न चई सघंदा आहियूं। जीअं समुद्र अथवा आकाश जो अंत न निकिरी सघंदो आहे, इहा अविनाशी ड्रामा आहे न। केतिरो वंडर लॻंदो आहे। जीअं बाबा वंडरफुल, वैसे ज्ञान बि ॾाढो वंडरफुल आहे। कॾहिं कंहिं ॻाल्हि, कॾहिं कोई ॻाल्हि न, कॾहिं कोई ॿुधाए न सघे। जीअं बाबा वंडरफुल आहे, उहो हिन सृष्टि ते जेको इहा पाठ हले थो, ऐं बाबा हुन जे बारे में जो ज्ञान ॾींदा आहिनि, उहो वंडरफुल आहे। ज्ञान बि ॾाढो वंडरफुल, शिव बाबा बि ॾाढो वंडरफुल। इन में एतिरा सभु एक्टर्स पंहिंजो पंहिंजो पार्ट वॼाईंदा ईंदा आहिनि। नाटक कॾहिं ठहियो, इहे कोई प्रश्न उठाए न सघंदा आहिनि, है न। कोई तिथि तारीख़ न आहे कॾहिं खां शुरू थियो, कॾहिं अंत थींदो, ईअं न चईंदासीं कॾहिं खां शुरू थियो। बाबा चवनि था, ॾाढा चईंदा आहिनि भॻवान खे शाप पई जो दुख सुख जी दुनिया वेई ठाती। अरे इहे त अनादि ठहियलु आहे न। प्रलय आदि थींदी न आहे, ठहियलु इहे ड्रामो आहे। इहे थोरी चई सघंदा आहियूं इहे छो ठाहियो। आत्मा जो ज्ञान बि बाप तव्हांखे तॾहिं ॿुधाईंदा आहिनि जॾहिं तव्हां समझदार थींदा आहियो, त तव्हां दिन प्रतिदिन उन्नति खे पाईंदा आहियो न। पहिरियों पहिरियों त बाबा ॾाढो थोरो थोरो ॿुधाईंदा हुया। वंडरफुल ॻाल्हि हुई।
पोइ बि कशिश त हुई, उन्हनि खीचियो। भट्टी जी बि कशिश हुई न। शास्त्रनि में पोइ ॾेखारियो आहे कृष्ण खे कंसपुरी सां कढी विया। तॾहिं तव्हां ॼाणंदा आहियो कंस, हाणे तव्हां ॼाणंदा आहियो मतिलबु कृष्ण खे कंसपुरी मां कढी आहे न। हाणे तव्हां ॼाणंदा आहियो कंस आदि त हुते हूंदो ई न आहे। गीता, भागवत, भारत, महाभारत इहे सभु कनेक्शन रखंदा आहिनि। आहे त कुझु बि न सम्झंदा आहिनि। इहे दशहरो आदि त परंपरा खां हलियल आयो आहे। रावण छा चीज़ आहे इहे बि कोई ॼाणंदा न आहिनि। जो बि देवी देवता हुया उहे हाणे हेठि उतरंदे पतित थिया आहिनि। रड़ियूं बि उहा मारदा आहिनि जो जास्ती पतित थिया आहिनि, इन करे पुकारदा आहिनि हे पतित पावन। इहे सभु ॻाल्हियूं बाबा वेई सम्झाईंदा आहिनि। सृष्टि चक्र जे आदि मध्य अंत खे ॿियो कोई न ॼाणंदा आहिनि। तव्हां ॼाणण सां चक्रवर्ती राजा ठही वेंदा आहियो। त्रिमूर्ति में लिखियलु आहे इहे तव्हांजो ईश्वर जनम सिद्ध अधिकार आहे न, है न। स्वर्ग जी बादशाही, ब्रह्मा द्वारा स्थापना, शंकर द्वारा विनाश, विष्णु द्वारा पालना। विष्णु बि ज़रूरु थियणो आहे। नई दुनिया में ॾाढा थोरा हूंदा, हाणे त अनेक धर्म आहिनि। सम्झंदा आहिनि हिकु आदि सनातन देवी देवता धर्म आहे न, पोइ ज़रूरु उहो धर्म बि खपे। महाभारत बि गीता सां संबंध रखंदी आहे, है न। जॾहिं गीता शुरू थींदी आहे त महाभारत जी लड़ाई शुरू थींदी आहे। जॾहिं गीता ख़तमु थींदी आहे त महाभारत जी लड़ाई बि ख़तमु थी वेंदी आहे, है न। रावण राज्य ख़तमु, गीता ख़तमु। बाबा बि जॾहिं खां आया आहिनि तॾहिं खां महाभारत जी लड़ाई शुरू थी आहे न, ऐं जॾहिं पूरी गीता ख़तमु थींदी त लड़ाई बि ख़तमु। इहे चकर फिरंदो ई रहंदो आहे ऐं इहे चकर फिरंदो ई रहंदो आहे। हिकु सेकेंड बि बंदि न थी सघंदो आहे। कोई नई ॻाल्हि न आहे। ॾाढी भारी राजाई वरिती आहे। जंहिंजो पेट भरियलु हूंदो उहो ॾाढा गंभीर रहंदा आहिनि। अंदर में सम्झंदा आहिनि केतिरो बार राजाई वरिती हुई। कल्ह जी त ॻाल्हि आहे, कल्ह ई देवी देवता हुयासीं, पोइ चकर लॻायो, अॼु असां पतित ठहिया आहियूं। पोइ असां योग बल सां विश्व जी बादशाही वठंदा आहियूं, है न। पोइ असां योग बल सां विश्व जी बादशाही वठंदा आहियूं। बाबा चवनि था कल्प कल्प तव्हां ई बादशाही वठंदा आहियो, जरा बि फ़र्क़ु न पई सघंदो आहे। राजाई में कोई कम कोई ऊच ठहींदो, इहो पुरुषार्थ सां ई थींदो आहे। तव्हां ॼाणंदा आहियो पहिरियों असां बंदर खां बि बदतर हुयासीं। हाणे बाबा मंदिर लाइक़ु ठाहिनि था, जो सुठा सुठा ॿार आहिनि हिननि जी आत्मा रियलाइज़ कंदी आहे बराबरि असां त कोई कम जा ई न हुयासीं। हाणे असां वर्थ पाउंड ठहूं था। ठहूं था। कल्प बाबा असांखे पहिरीं खां पाउंड ठाहींदा आहिनि। कल्प पहिरियों वारा ई हिन ॻाल्हियुनि खे सुठी रीति सम्झंदा। तव्हां बि प्रदर्शनी आदि कंदा आहियो, नथिंग न्यू। हिन द्वारा ई तव्हां अमरपुरी जी स्थापना कंदा आहियो। भक्ति मार्ग में देवियुनि जा केतिरा मंदिर आहिनि। इहे सभु पुजारीपन जी सामग्री आहे। पूज्यपन जी सामग्री कुझु बि न आहे। बाबा चवंदा आहिनि दिन प्रतिदिन तव्हांखे गुइया पॉइंट्स सम्झाईंदो रहंदो आहे। अॻियां जी डेट पॉइंट्स तव्हां वटि रखी आहे, हाणे छा कंदव, ईअं ई पयूं आहिनि। प्रेज़ेंट त बाप दादा नई नई पॉइंट सम्झाईंदा आहिनि। आत्मा हेतिरी नंढी सी बिंदी आहे, हुन में सॼो पाण भरियलु आहे। हीअ पॉइंट कोई अॻियां वारी कॉपियुनि में थोरी हुई। पोइ पुराणी पॉइंट्स खे तव्हां छा कंदव, पिछाड़ी जी रिज़ल्ट ई कम में ईंदी न। बाप चवंदा आहिनि कल्प पहिरियों बि तव्हांखे ईअं ई ॿुधायो हुयो। नंबरवार पढ़ंदा रहंदा आहिनि। कोई सब्जेक्ट में हेठि मथे थींदा रहंदा आहिनि।
वापार में बि ग्रहचारी पवंदी आहे त हार्ट फेल न थियणो खपे। पोइ ठाहे उथी करे पुरुषारत कबो आहे न। मनुष्य दीवालो निकारंदा आहिनि, पोइ धंधो आदि ते ॾाढो मनुष्य दीवालो कढंदा आहिनि, पोइ धंधे आदि ते ॾाढो धनवान ठही वेंदा आहिनि। हिते बि कोई विकार में किरियो त पोइ बि बाबा सुठी रीति पुरुषारत करे ऊच पद बाप चईंदा सुठी रीति पुरुषारत करे ऊच पद पायो। वरी खां चढ़णु शुरू करिणो आहे। बाबा चईंदा आहिनि किरिया आहियो पोइ चढ़ो। ईअं ॾाढा आहिनि, किरंदा आहिनि, पोइ चढ़णु लॻी वेंदा आहिनि, चढ़ण जी कोशिशि कनि, है न। हिन ज्ञान मार्ग में बि ॾाढा ॿार किरंदा आहिनि, पोइ चढ़ण जी कोशिशि कंदा आहिनि। बाबा मना थोरी कंदा, बाबा ॼाणंदा आहिनि। ईअं बि ॾाढा ईंदा। बाबा चईंदा आहिनि पुरुषारत करो, पोइ बि कुझु न कुझु मददगार त ठही वेंदा न। ड्रामा प्लान अनुसार ई चईंदा कि पुरुषारत करो। हिन करे न कोई बि आत्मा जो बाबा जे ज्ञान में संपर्क में बि अचे थी न, मतिलबु कुझु न कुझु मददगार त ठहींदी न। ईअं त कोई ईंदा, एॾा माण्हू आहिनि दुनिया में, कोई ईंदो बाबा जे घर, केॾा मुश्किल सां कोई ईंदा आहिनि, कोई मुश्किल सां तव्हां सां ॻाल्हाईंदा आहिनि, संपर्क में ईंदा आहिनि, है न। न त माण्हू सफ़ेद वस्त्र ॾिसी करे भॼी वेंदा, अॼु त अलाए केरु आहिनि, लेकिन त बि अचनि था तव्हां सां संबंध व्यवहार में अचनि था त कुझु न कुझु त मददगार थींदा न, मददगार ठही वेंदा। ड्रामा प्लान अनुसार ई चईंदासीं। बाबा चईंदा अच्छा ॿार हाणे तृप्त थिया, ॾाढा गोता खाधा, हाणे पोइ वरी पुरुषारत करो। बेहद जो बाप त ईअं ई चईंदो। बाबा वटि केतिरा ईंदा आहिनि मिलण लाइ, चईंदा आहिनि बेहद जे बाप जो चइणु न मञंदव, पवित्र न ठहींदव। बाप आत्माएं सम्झी करे उन्हनि खे सम्झाईंदा आहिनि त उन्हनि खे तीर लॻंदो आहे। सम्झो कोई स्त्री खे तीर लॻी वियो त चईंदा असां त प्रतिज्ञा कंदा आहियूं, पुरुष खे न लॻंदो, पोइ अॻियां हली उन्हनि खे बि चढ़ाइण जी कोशिशि कंदा। पोइ हीअं बि ॾाढा ईंदा आहिनि जंहिंजो स्त्री ज्ञान में वठी ईंदी आहे त चईंदा आहिनि स्त्री असांजी गुरू आहे। उहो ब्राह्मण माण्हू हथियालो बांधंदा आहिनि, हथियाले बांधने समय चईंदा आहिनि ये तव्हांजो गुरू ईश्वर आहे। हिते बाप चईंदा आहिनि तव्हांजो हिकु ई बाप सभु कुझु आहे। हीउ समय ॾाढो वंडरफुल आहे। हिन समय असां शिव बाबा सां सर्व संबंध निभाए करे उहो अनुभव करे उहो वरसो वठी सघंदा आहियूं। मुंहिंजो त हिकु बाप ॿियो न कोई, सभु उन्हनि खे ई यादि कंदा आहिनि। हुन हिक सां ई योग लॻाइणो आहे। इहा देह बि मुंहिंजी न आहे। अच्छा मीठी मीठी सिखियल ते ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजे बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। धारणा जे लाइ मुख्य सार, कोई बि ग्रहचारी ईंदी त दिलि शिकस्त थी वेही न रहणो आहे। पोइ बि पुरुषारत करे बाप जी यादि में रही ऊच पद पाइणो आहे न। कोई बि ग़लती थी बाबा खे सची सची ॿुधाए करे बाबा सां सॉरी करे पोइ वरी पुरुषारत करो, वेही न रहो। ॿियो आहे स्वयं जी स्थिति यादि। स्वयं जी स्थिति यादि सां अहिड़ी मजबूत ठाहिणी आहे जो कोई बि माया जो तूफ़ान वार न करे असांजे मथां। स्वयं जी स्थिति सां अहिड़ी मजबूती ठाहिणी आहे जो कोई बि माया जो तूफ़ान असां ते वार न करे। विकारनि सां पंहिंजी ॾाढी संभाल करणी आहे। वरदान सर्व शक्तियुनि जी लाइट द्वारा आत्माउनि खे रास्तो ॾेखारण वारा चैतन्य लाइट हाउस ठहो। यदि सदा हिन स्मृति में रहो कि मां आत्मा विश्व कल्याण जी सेवा जे लाइ परम धाम खां अवतरित थी आहियां, त जो बि संकल्प कंदा ॻाल्हाईंदा उन में विश्व कल्याण समायल आहे।
ऐं इहा स्मृति लाइट हाउस जो कार्य कंदी। जीअं उहा लाइट हाउस सां हिकु रंग जी लाइट निकिरंदी आहे, ईअं तव्हां चैतन्य लाइट हाउस वारा सर्व शक्तियुनि जी लाइट आत्माउनि खे हर क़दम में रास्तो ॾेखारण जो कार्य कंदी रहंदी। ॾिसो बाबा जी असांखे वरदान था ॾियनि कि अगरि तव्हां ईअं लाइट हाउस थी करे रहंदा त तव्हां द्वारा सर्व शक्तियुनि जी लाइट हर आत्मा खे, सर्व शक्तियुनि जी लाइट आत्माउनि खे हर क़दम में, सर्व शक्तियुनि जी लाइट आत्माउनि खे, सर्व आत्माउनि खे हर क़दम में रास्तो ॾेखारण जो कार्य कंदी रहंदी। सिर्फ़ु तव्हां लाइट हाउस थी करे रहो, सर्व आत्माउनि खे रास्तो ॾेखारे में ॾींदो रहंदो कि छा करिणो आहे, कीअं करिणो आहे। न त माण्हू दुनिया में केॾा भटकनि था। अब स्लोगन आहे स्नेह सहयोग सां गॾु गॾु शक्ति रूप ठहो त राजधानी में नंबर अॻियां मिली वेंदो। स्नेह सहयोग सां गॾु गॾु स्नेह सहयोग हुजे ऐं शक्ति रूप बि हुजे त राजधानी में नंबर अॻियां मिली वेंदो। अव्यक्त इशारो जीअं कर्म में अचणु स्वाभाविक थी वियो आहे, वैसे कर्मातीत थियण बि स्वाभाविक थी वञे। कर्म भी करो, यादि में भी रहो। जो सदा कर्म योगी जी स्टेज ते रहंदा आहिनि उहे सहज ई कर्मातीत थी सघंदा आहिनि। कर्म में अचणु स्वाभाविक आहे, पोइ कर्मातीत थियण बि स्वाभाविक। जॾहिं चाहे कर्म में अचो, जॾहिं चाहे न्यारा थी वञो। इहा प्रैक्टिस कर्म कंदे हुए विच विच में करो। बाबा चवंदा आहिनि 1 सेकेंड में कर्म में अचो, 1 सेकेंड में परम धाम में पहुची वञो। त इहे कर्म कंदे हुए विच विच में कंदासीं तॾहिं असांजी उहा कर्मातीत स्टेज ईंदी। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो।